अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दन के भली कार आऊं आया अवांजे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा बारो अज अवांजे सामू जेको मो टॉपिक है वो टॉपिक है असां वटे जदीद एटमी नजरियो यानी मॉडर्न एटॉमिक थ्योरी। पोएं लेक्चर में असां डाल्टन एटॉमिक थ्योरी जे मुतलिक पढ़ी आयासीं जंहिंमें जॉन डाल्टन असांखे एटम जे मुतलिक अहम पॉइंट्स दसियूं। जीअं ॾींहों ॾींहुं दुनिया तरक्की कंदी वञे पई त पहिरियां इहो ई कॉन्सेप्ट हुयो ग्रीक्स जो त एटम इज वेरी स्मॉलेस्ट पार्टिकल व्हिच फर्दर कैन नॉट बी स्मॉल। एटम एतिरो नंढड़े में नंढड़ो ज़रड़ो आहे जेको वधीक नंढड़ो नथो थी सघे पियो। पर जीअं टेक्नोलॉजीज़ ईंदियूं वयूं, नयूं नयूं रिसर्चिस ईंदियूं वयूं ऐं तरक्की जूं राहूं जॾहिं हमवार थींदियूं वयूं त पोइ इहो जेको एटम जंहिंखे स्मॉलेस्ट पार्टिकल चयो वञे पियो पोइ इन एटम खे बि टोड़ियो वियो। जॾहिं इहो एटम टुटी पियो ऐं उन एटम जे अंदरि जांचे ॾिठो वियो त ख़बर पई त एटम स्मॉलेस्ट पार्टिकल नाहे बट इट आल्सो बी मेड अप ऑफ वेरी स्मॉलेस्ट टिनी पार्टिकल्स। those particles called the subatomic particles are the fundamental particles of an element। यानी मॉडर्न एटॉमिक थ्योरी के मुताबिक एटम छा आहे असां वटि चए थो त एटम इज कॉम्प्लेक्स ऑर्गेनाइजेशन ऑफ सबएटॉमिक पार्टिकल्स। यानी एटम हिकड़ो पेचीदा ऐं तमाम नंढड़न ज़रड़न जो हिकड़ो पेचीदा सिस्टम आहे यानी कॉम्प्लेक्स ऑर्गेनाइजेशन आहे। उन एटम जे अंदर जांचे ॾिठो वियो त उहे जेके सब एटॉमिक पार्टिकल्स आहिनि असुल में उहे एटम जा फंडामेंटल पार्टिकल्स हुया। फंडामेंटल पार्टिकल्स यानी एटम जा बुनियादी ज़रड़ा हुया। उहे जेके फंडामेंटल पार्टिकल्स हुया उहे टे फंडामेंटल पार्टिकल्स नजर आया यानी इलेक्ट्रॉन, प्रोटॉन एंड थर्ड वन इज द न्यूट्रॉन। यानी ये जेके एटम जा टे फंडामेंटल यानी सब एटॉमिक पार्टिकल्स असां वटि डिस्कवर थी विया मॉडर्न एटॉमिक थ्योरी में। यानी ओल्ड कॉन्सेप्ट हुयो द एटम स्मॉलेस्ट पार्टिकल आ। Modern concept is the atom is not a smallest particle but it is the made up of the three fundamental particles called the electron, proton and the neutron। यानी एटम जा टे बुनियादी ज़रड़ा आहिनि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन। हाणे इहे एटम जा टे बुनियादी ज़रड़ा आहिनि इन्हनि ते मुख़्तलिफ़ साइंसदाननि पंहिंजे दौर में पंहिंजे वक़्त में कमु कयो आहे ऐं इन्हनि पार्टिकल्स जूं प्रॉपर्टीज़ जे मुतलिक़ असांखे ॾसियो अथनि त इलेक्ट्रॉन कीअं डिस्कवर थियो, प्रोटॉन कीअं डिस्कवर थियो, न्यूट्रॉन कीअं डिस्कवर थियो, इन्हनि जूं प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि। ही कुझु साइंटिस्ट जा नेम्स ऐं बोर्ड ते लिखिया आहिनि जिन इन्हनि पार्टिकल्स जे मुतलिक़ असांखे इंफॉर्मेशन ॾिनी। फर्स्ट फंडामेंटल पार्टिकल इलेक्ट्रॉन आहे। इलेक्ट्रॉन ते असां वटि माइकल फेराडे, विलियम क्रूक्स ऐं जे थॉमसन मुख़्तलिफ़ दौरनि में कमु कयो आहे असां वटि। उन खां बाद में सेकंड फंडामेंटल पार्टिकल प्रोटॉन आहे। प्रोटॉन ते बि असां गोल्डस्टेन ऐं अर्नेस्ट रदरफोर्ड पिण कमु कयो आहे मुख़्तलिफ़ वक़्त मंझि। न्यूट्रॉन असां वटि थर्ड वन पार्टिकल आहे जंहिंते जेम्स चैडविक 1932 में कमु कयो आहे। यानी इहे पार्टिकल्स कीअं डिस्कवर थिया, इन्हनि जूं कहिड़ियूं प्रॉपर्टीज़ आहिनि, कहिड़ो क़िस्म सां उहे मूव कनि था पिया एटम जे अंदरि, इन जी जॻह छा एटम जे अंदरि, इहे कुझु मुख़्तलिफ़ साइंटिस्ट हुया जिन इन्हनि ते पंहिंजो कमु सर अंजाम ॾिनो। इहो हुयो असां वटि मॉडर्न एटॉमिक थ्योरी जंहिंजे मुतलिक़ आऊं अव्हांखे ॼाण ॾिनी। उमीद पियो कयां त तव्हांखे ॿियो को टॉपिक सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।